ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट करे अब्दुल ख़ालिक चाचड़ अल्लाह पाक खे उहे इंसान पसंदि आहिनि जिन में बर्दाश्त जो हौसलो वधीक आहे। कोशिश करियो त इंसान ज़ात जी भलाई वारा कम करियो। हरू भरू कंहिंखे तकलीफ़ ॾेई कंहिंजी दिलि खे न ॾुखायो। अहिड़ो इज़ाद दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो जे गादी नशीन सजण साईं ज़िले कश्मीर जे दौरे दौरान गोसपुर भरिसां तंगवाणी जे शादी हाल में गॾु थियल पंहिंजे सवे अक़ीदतमंदनि सां ख़िताब कंदे कयो। हुन चयो त अल्लाह जो ज़िक्र करण वारा बंदा ख़ासि लिखबा आहिनि। हुन चयो त ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत घणे वक़्त खां ख़राबु आहे, जंहिं लाइ सिंध जे हुकुमराननि ऐं ज़िले इंसामिया खे पंहिंजे पंहिंजे ज़िम्मेवारी निभाइणु घुर्जे। हुन पंहिंजे मुरीदनि खे पैगाम ॾींदे चयो त हिकु सुठो इंसान ते पंहिंजी ज़िंदगी घारियो ऐं ॿिए खे नुक़सान ऐं तकलीफ़ ॾींदव त अल्लाह जी पकड़ खां बची न सघंदव। प्रोग्राम में जमात इस्लाहुल मुस्लिमीन जे ज़िलई सदर कश्मीर जे सदर ख़लीफ़ा हाफ़िज़ ज़ुल्फ़कार ओगाही पंहिंजे तबलीगी रिपोर्ट पेश कई। सजण साईं जे ख़ुतबे ॿुधण ऐं संदसि दीदार लाइ ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं कंदकोट कश्मीर गोसपुर ऐं तंगवाणी मां सवे माण्हुनि शिरकत कई।